नारायण वासुदेव। हाणे कंस चयो बस बस बस, अॼु तक जेके विया आहिनि वापसि न आया आहिनि, जेके बचा उहे बि न ईंदा। अखरूर चाचा तव्हां मुंहिंजो कमु कयो। अखरूर चाचा सम्झी आए, दुष्ट एॾो प्रेम सां थो ॻाल्हाए, पक कोई खोट आहे। कहिड़ो कमु? ई कृष्ण खे षड्यंत्र करे वठी अचो, सम्झाए ॿुधाए। हाणे अखरूर चाचा सोचनि था कि वञा कि न वञा, लेकिन जीअं श्री कृष्ण जो नालो आयो उन्हनि जी यादि आई त रही न सघिया। श्री कृष्ण त जगदीश्वर आहिनि, मां वञा, कम से कम उन्हनि जो दर्शन थींदो, दीदार थींदो, आनंद थींदो। चओ हरे राम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपा। बोलो श्री तुलसी माता की। हाणे अखरूर चाचा हलिया, अखरूर चाचा हलिया सुबुह जो ऐं पहुता शाम जो। छाजे करे? अहिड़ो प्रेम में भरिजी आ, भाव में भरिजी आ कि श्री कृष्ण जी यादि करे 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 नेत्रनि में आंसू था अची वञनि, रस्तो नज़र नथो अचे। चओ जय श्री कृष्ण। बोल वृंदावन बिहारी लाल की जय। हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह, हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह। मेरे गोपाल दीदार का मौका दे दे, हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह, हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह। मेरी मंजिल है कहाँ, मेरा ठिकाना है कहाँ, मेरी मंजिल है कहाँ, मेरा ठिकाना है कहाँ। छोड़ कर तुझको मेरे कान्हा मुझे जाना है कहाँ, छोड़ कर तुझको मेरे कान्हा मुझे जाना है कहाँ। सिर्फ एक बार तेरे साथ का मौका दे दे, हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह, हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह। अपनी आँखों में छिपा रखे हैं सपने मैंने, अपनी आँखों में छिपा रखे हैं सपने मैंने, अपनी पलकों में छिपा रखे हैं आंसू मैंने, अपने पलकों में छुपा रखे हैं आंसू मैंने। मेरी आँखों को भी बरसात का मौका दे दे, हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह, हम तेरे चरणों
में आए हैं मुसाफिर की तरह। आओ हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह। हम तेरे चरणों में आए हैं मुसाफिर की तरह। बोल वृंदावन बिहारी। अक्रूर चाचा शाम जो वञी पहुता। जिन महिल ब्रिज आई, गायूं आयूं, बछड़ियूं बछड़ा झुंड वञी रहनि तो जेकी रेती हुई वृंदावन जी मिट्टी हुई, उते श्री कृष्ण जा चरण चिन्ह नजर आया। उते दंडवत करण लगा, सुम पिया। वरी होश संभाले हलिया, मन में कल्पना था कनि मां वेंदुमि त कृष्ण बलराम पकड़े वठंदा, चाचा चाचा चई करे गले सां लॻाईंदा। आहा, अॼु मां उन्हनि जो दर्शन कंदुमि, उन परम तत्व जो दर्शन कंदुमि। वो परम पुरुष जेको अनंत सुंदर, जंहिं अहिड़ी लीलाऊं कयूं, टई लोक जंहिंजा गुण गाईंदा आहिनि। चओ हरे राम। अब जी वाकई जी की उन्हें भावना रखी भगवान उहा ई पूरी कई। सुबह खां शाम थी वई, गो दोहन जो समय थियो, गांइ जे ॾोहण जो। श्री कृष्ण बलराम गऊ माता जो खीर वठण जी तैयारी था कनि। अचानक अक्रूर चाचा जो रथ रुकियो, ॿई डुकंदा आया। चाचा चाचा चई, हिकु बाह कन्हैया पकड़ी, ॿी दाऊ पकड़ी, घर वठी आ। नंद बाबा यशोदा मैया सां मुलाकात थी, घणे प्रेम सां उन्हनि जी पूजन अर्चन करे विहारे बढ़िया प्रसाद भोजन खारायो, हालचाल वरतो ॾिनो। कंस जा अत्याचार वर्णन थिया, कीअं अचण थियो आहे। अक्रूर चाचा पहिरियों श्री कृष्ण खे ॿुधायो त हीअ ॻाल्हि आहे। श्री कृष्ण चयो, इहा ॻाल्हि खोले करे बाबा जीअ सां न कजो, ई ॻाल्हि न चइजो, न त असांजा बाबा ऐं मैया यशोदा दुखी थी वेंदा। ठीकु आहे ठीकु आहे। उन्हनि खे बसि एतिरो ई चओ कि मेलो ॾिसण था वञूं असां मथुरा में। इन खां पोइ सुंदर शुद्ध पान खाराए करे अक्रूर चाचा खे विश्राम करायूं। हिकिड़ो चरण श्री कृष्ण था दबाइनि, ॿियो चरण भगवान बलराम था दबाइनि। चओ जय श्री कृष्ण। इन तरह सां आओ भगत थी। और सुबुह जो नंद बाबा खे पतो पियो कि वॾो मेलो लॻण वारो आहे। कंस मामा सॾु करायो आहे श्री कृष्ण खे, त चवनि था अकेलो न वञणु ॾींदोमांइ तोखे, मां बि तोसां गॾु हलंदुमि, ॿिया बि असांजा मित्र यार हलंदा। ठीकु आहे बाबा, जीअं तव्हांजी इच्छा। तैयार थी आहे। उहो जो गोपियुनि खे पतो पियो, चओ जय श्री कृष्ण। गोपियूं जेॾी महिल आयूं, रथ ॾिठऊं, चयो केरु आहे? ये अक्रूर, ये त ॾाढो क्रूर आहे। हिन जो नालो अक्रूर रखियो कंहिं? ये जीवन धन प्राण खां प्यारो असांजो श्याम सुंदर उनखे वठी वेंदो। लेकिन जेॾी महिल पतो पियो कि श्री कृष्ण ई वञण था चाहिनि, त पोइ गोपियूं चुप थी वयूं। पोइ रथ खे न रोकियो, छो जो इहो ई त प्रेम आहे। असांजे प्रीतम जी इच्छा आहे वञण जी, उनजी इच्छा न हुजे त केरु उनखे वठी वञी सघंदो। लेकिन उहे चाहिनि था ज़रूरु वञनि, उन्हनि जे ख़ुशीअ में ई असांजी ख़ुशी आहे। चओ हरे राम। नंद बाबा गोप ग्वाल बाल छकड़ा भरे गाड़ियूं भरे हलिया। एॾो हिकिड़ी सुंदर रथ में अक्रूर चाचा जेके आया, उन में कृष्ण बलराम खे विहारे वठी था हलनि। मन में कल्पना तो करे अक्रूर चाचा, अरे मां पाप त नथो कयां, अधम त नथो कयां, खोटो कर्म त नथो कयां। हेॾा नंढा हित ग्वाल बाल आहिनि, हित ॿार आहिनि, अञा उमिरि घणी आहे, 11 साल 56 ॾींहं श्री कृष्ण भगवान रहिया गोकुल वृंदावन में। 4 साल गोकुल में रहिया, बाक़ी वृंदावन। एतिरनि ॿारनि खे ॾिसो, भगवान जी माया मोहित थी करे छॾी। अचण महिल भगवत तत्व वीचार कयूं, वञण महिल उन्हनि खे बालकता नज़र अचे। भगवान चयो हो मम माया दुरत्यया। भगवान चयो हिननि जो भव मिटाइणो पवंदो। ब्रह्म हृदय आयो। अक्रूर चाचा चयो प्रभु आज्ञा जो तो मां स्नान करे वठां। हा हा चाचा, असां वेठा आहियूं रथ में, तव्हां स्नान करे अचो। अक्रूर चाचा विया, उन में जीअं अंदरि टुबी हयूं, अंदरि छा था ॾिसनि, श्री कृष्ण बलराम मुस्कुराइनि था। कि इन जी छवि अहिड़ी आहे न, हिकु बार खोले ॾिस त पोइ अखियूं बंदि कर उहे ई नज़र ईंदा आहिनि, ऐं पाणीअ में बि उहे ई था नज़र अचनि। ईअं हूंदो टुबी हणी जो ॿाहिरि निकिरनि त भॻवान मुस्कुराइनि था कि हा ईअं ई आहे, हे रथ ते ई वेठा आहिनि। लेकिन ॿी टुबी हयूं त हाणे त भॻवान साम्हूं अची विया, डिॼी विया। अरे हे कीअं, उहो त रथ ते वेठा हिते था नज़र अचनि।
उहे बि आया छा स्नान करण, वरी ॾिसनि त ॿाहिरि वेठा आहिनि, मुस्कुराइनि था भॻवान। चई हाणे बसि आख़िरी बार मां ॾिसां पतो पए, हाणे जो टुबी हयूं त भॻवान जो परमात्मा स्वरूप शेषनाग जे शैया ते भॻवान लेटियल आहिनि ऐं सिद्ध चारण गंधर्व मुनि संत महात्मा ब्रह्मा जी सभु स्तुति करे रहिया आहिनि, गीत ॻाए रहिया आहिनि। अलौकिक स्वरूप साक्षात भॻवान जो वैकुंठ जो दर्शन यमुना नदीअ में कयो। स्वयं जिया हथ जोड़न लगा, चुप थिया, मन ही मन अनंत प्रणाम करण लगा। बाहर निकरी आया, चुपचाप वेही करे रथ हलाइण लगा। श्री कृष्ण मुस्कुराइनि था, चाचा का भयो, छा थियो, तव्हां चुप चुप था लॻो, छा थियो चाचा ॿुधायो। चई बसि सरकार हाणे वधीक चक्कर में न विझो, तव्हांजी माया ॾाढी कठिन आहे, मुंहिंजो प्रणाम स्वीकार कयो। अभय थिया। भगवान हिकु पहर बाक़ी हो त मथुरा नगरीअ में पहुता साध संग जी।